बिरशा में ख़बर ईंदा हलो तो IG सिंध के हुकुम ते हाला में अमन अमान बरक़रार रखण लाइ हाला पुलिस पारां गश्त जो सिलसिलो जारी रखंदे हाला में पुलिस जो मुक़ाबलो एक जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बिरशा मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद मेमून पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल IG सिंध जे हुकुम ते हाला में अमन अमान बरक़रार रखण लाइ हाला पुलिस पारां गश्त जो सिलसिलो जारी रखंदे पुलिस जो मुक़ाबलो थियो आहे हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। हाला में बंबरा फाटक वेझो पुलिस ऐं ॾोहारनि जे विच में मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले में बहद हिकु जवाबदार सज्जाद सोलंकी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SHO हाला करम उमरानी ॿुधायो त गश्त दौरान बंबरा रोड ते पहुतासीं, टिनि जवाबदारनि पुलिस खे ॾिसी सिधी फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं ते पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु जवाबदार सज्जाद सोलंकी ज़ख़्मी थी पियो आहे। संदसि ॿ साथी फरार थी विया। गिरफ़्तार जवाबदार ॻोठु बचल सोलंकी हाला नाका हैदराबाद जो रहवासी आहे। जवाबदार वटां फुरसेल 5 लख रोक रक़म, हिकु पिस्टल ऐं हिकु 125 मोटरसाइकिल बरामद कई वई आहे। ज़ख़्मी जवाबदार खे तहलका अस्पताल हाला में तिब्बी इमदाद बैदि वधीक इलाज लाइ हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदार ते मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन नौहियतुनि जा केस दाख़िल आहिनि। जवाबदार जा 2 साथी फरार थी विया आहिनि, जिन जी ॻोल्हा पिणु जारी आहे। Sumro Wallpapers and PVC Panel Shop 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096. मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।